नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रा पीचियो जो लम्स اسپتال ॼामशोरो जो दौरो कयो। दौरे दौरान सूबाई वज़ीर अज़रा पीचियो अस्पताल ICU समेत मुख़्तलिफ़ वार्डन जो पिण पाण मुरादो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर जे लम्स अस्पताल में दौरे दौरान MS डॉक्टर सिकंदर खोखर समेत ॿिया अमलदार मौजूद हुआ। सिहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रा पीचियो दौरे दौरान बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पगारूं ऐं पेंशन जी मुद में 70% बजट हलियो वञे थो। फंड जी कमी हुजण जे करे हर तरफ़ मसला ई मसला आहिनि। सिंध गवर्नमेंट सिहत खाते लाइ बहितर नमूने सां कमु करे रही आहे। मां पंहिंजे 5 सालनि वारे मुदे में सिहत खाते लाइ कुझु न कुझु ज़रूरु करे वेंदुसि। हिन वधीक चयो आहे त हैदराबाद में 80% टाइफाइड जी वैक्सीन जी पूराई आहे। कोशिशि कयूं पिया त कराची में टाइफाइड वैक्सीन जी पूराई जल्द कई वञे। हिन वक़्तु वैक्सीन जी कमी आहे। जेका वैक्सीन बहितर नमूने सां कमु करे रही आहे या वैक्सीन इंडिया में ईंदी आहे। वफ़ाक हुकूमत चवण मुताबिक़ अक्टूबर ताईं वैक्सीन फ्राहम कई वेंदी। मैं अपनी तरफ से तो जितनी मेहनत जो डॉक्टर्स की कमी है, पैरामेडिक्स की कमी है, अस्पताल की इमारत जो हैं वो अगर हम कुछ ना कुछ तो डिलीवर ही करके जाएंगे। ये 5 साल मेरे जो होंगे उसमें कुछ ना कुछ मैं ज़रूर डिलीवर करके जाऊंगी। हिम्मत है और इरादा भी है। देखें वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़